वज़ीर आज़म शहबाज शरीफ BNA जे बानी जी गिरफ़्तारी लाइ एक शानदार ऑपरेशन करण ते ISI खे दिली मुबारकबाद ॾिनी आहे। बिल्कुल नासिर नवांखे अपडेट किया पिया। वज़ीर आज़म जो चवण है त ही ऑपरेशन असांजे इदारनि जी शानदार पेशावरी महारत जो सबूत है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इहो बि चवण है त इन गिरफ़्तारी सां बलूचिस्तान में वेड़ जे कुचलण ऐं अमन जे नए दौर की शुरुआत करण जी मदद मिलंदी। ख़बर अवांखे ॾियूं पिया। BNA जे बानी जे गिरफ़्तारीअ लाइ एक शानदार ऑपरेशन करण ते ISI खे दिली मुबारकबाद ॾियां थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट जारी कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवण आहे त ही ऑपरेशन असांजे इदारनि जी शानदार पेशावरी महारत जो सबूत आहे। वधीक चवण आहे त इन गिरफ़्तारी सां बलूचिस्तान में वेड़ खे कुचलण ऐं अमन जे नए दौर जी शुरुआत करण में मदद मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ BNA जे बानी जे गिरफ़्तारी लाइ एक शानदार ऑपरेशन करण ते ISI खे दिली मुबारकबाद ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवण आहे त ही ऑपरेशन असांजे इदारनि जी शानदार पेशावरी महारत जो सबूत आहे। बिल्कुल नासिर नवांखे ॿुधायूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ट्वीट जारी कयो आहे। संदसि चवण आहे त इन गिरफ़्तारी सां बलूचिस्तान में वेड़ खे कुचलण ऐं अमन जे नए दौर जी शुरुआत में मदद मिलंदी। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ एक ट्वीट जारी किया है जैमें संदसि इहो चवण है त BNA जे बानी की गिरफ़्तारी के लिए एक शानदार ऑपरेशन करण ते ISI खे दिल्ली मुबारकबाद पेश करियां थो। साॻे वक्त वज़ीर आज़म जो चवण है त ही ऑपरेशन असांजे इदारनि जी शानदार पेशेवराना महारत जो सबूत है। इन गिरफ़्तारी सां बलूचिस्तान में अस्करियत पसंदी के कुचलण में मदद मिलती ऐं उन सां अमन जो हिकिड़ो नओं दौर जेको आहे उन जे आगाज़ में मदद मिलंदी। अहिड़ी रीति वज़ीर आज़म शहबाज शरीफ BNA जे बानी जी गिरफ़्तारी ते ISI खे मुबारकबाद पेश कई आहे ऐं चयो आहे त इहो ऑपरेशन असांजे इदारनि जी शानदार पेशेवराना महारत जो सबूत आहे। जी गुलाम रसूल कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।